अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाब आला। किस्सो किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पार्ट नंबर 7। उन्हनि माण्हुनि चयो असांजो ग़ुलाम भॼी वियो आहे, उन जे ॻोल्हण लाइ आया आहियूं ऐं तव्हांखे ग़लतीअ सां इहो ग़ुलाम सम्झियो। हज़रत अब्दुल्ला जिन उन्हनि जे फ़िरेब आमेज़ उज़र ते खिलियो ऐं संदसि घोड़े ते सुवार थी कमान खई ऐं चयो त उन्हनि जे विचां हलियो वञा। त उन्हनि माण्हुनि वरी हमिलो कयो, किन त पथर बि हया ऐं तलवारुनि सां हमिलो करणु लॻा। हज़रत अब्दुल्ला घणनि खे मारे ज़मीन ते किराए छॾियो, लेकिन उन जी शिदत ऐं सख़्ती जॾहिं ज़्यादा घणी थी, घोड़े तां लही जबल खे पुठियां ॾेई जबल जो सहारो खणी वठी उन्हनि ज़ालिमनि पथर हणणु शुरू कया, पर उन जे ख़ौफ़ खां वेझो कोन थिया आया। उन ई हालति में जॾहिं हज़रत अब्दुल्ला खे घेरो करे बीठा हुआ त वहब अब्दुल मनाफ़ अलैहिस्सलाम उते पहुची वियो। हज़रत वहब बिन हज़रत अब्दुल मनाफ़ अलैहिस्सलाम उन्हनि यहूदियुनि जी घणाई ॾिसी डप ऐं ख़ौफ़ खां डोड़ंदो मके में आयो ऐं बनी हाशिम अलैहिस्सलाम खे आवाज़ ॾिनाई, सॾु करणु लॻो। चयाईं, हज़रत अब्दुल्ला जी ख़बर तव्हांखे ॿुधायां थो। संदनि फलाणे जबल दुरे वटि उनखे घेरो करियो, दरे वटि उन वटि घेरो करियो बीठा आहिनि। इहो ॿुधंदे ई सभिनी बनी हाशिम हथनि में तलवारूं खणी उघाड़े घोड़े जे पुठीअ ते सुवार थिया। घोड़नि ते सुवार थी तेज़ खां तर उन जबल जे दरे में पहुता। हज़रत अब्दुल्ला जिन ॾिठो त हज़रत अब्दुल मुतलब अलैहिस्सलाम, हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम, हज़रत हमज़ो अलैहिस्सलाम ऐं हज़रत अब्बास अलैहिस्सलाम ऐं ॿिया बनी हाशिम उन दरे वटि पहुता। हज़रत अब्दुल मुतलब चयो, फ़र्ज़ंद, इहा तुंहिंजे ख़वाब जी तइबीर। उन्हनि माण्हुनि ॾिठो त सम्झी विया त हाणे बची कोन सघंदासीं। उहे भॼणु लॻा, किन दरे में वञी लिकणु लॻा। कुदरत इलाही हिकु पथर किरियो ऐं उहे मरी विया। उन्हनि मां घणा गिरफ़्तार थिया। उन्हनि माण्हुनि सम्झियो त उन्हनि खे क़त्ल करे छॾींदा, त उन्हनि चयो, असांखे एतिरी मोहलत ॾियो त असीं पंहिंजा हिसाबात अहले मके वारनि सां साफ़ करियूं, पोइ तव्हांखे इख़्तियार आहे, जो चाहियो उहो करियो। त उन्हनि माण्हुनि मशकूं ॿधी मके जे तरफ़ रवाना थिया। मके वारनि उन्हनि ते पथर वसाया ऐं लहनत कंदा रहिया। पोइ हज़रत अब्दुल मुतलब कुझु माण्हू शुक्रियो करण लाइ हज़रत वहब जिन वटि मोकिलिया। हज़रत वहब जॾहिं संदसि घरवारी हज़रत बरा वटि आयो त बयानु कयो त हज़रत अब्दुल्ला पुटु हज़रत अब्दुल मुतलब जो उन जा कुझु उमूर मूं अहिड़ा ॾिठा जो सभिनी अरब जे बहादुरनि में कॾहिं कोन मूं ॾिठा। अल्लाह उनखे हुस्न जमाल ऐं नूर रिया सां अहिड़ो मक़सूद फ़रमायो आहे। हज़रत वहब संदसि घरवारी हज़रत बरा खे चयो, हज़रत अब्दुल्ला जहिड़ो दुनिया में मूं न ॾिठो ऐं न मूं ॿुधो। जॾहिं यहूदियुनि उनखे चइनी तरफ़नि खां घेरियो त मूं ॾिठो त फ़रिश्ता उन जी मदद जे लाइ आसमान मां लथा आहिनि। वरी चयाईं त तूं हज़रत अब्दुल मुतलब जे घर वञ, इस्तदा कर, शायदि असांजी न्याणी हज़रत आमिना रज़ी अलाह ताला अन्हा खे उन जे अक़द में क़बूल कनि, असांखे उन शरफ़ सां सरफ़राज़ कनि। हज़रत बरा चयो, ऐं हज़रत वहब, सभई मके जा रईस ऐं ॿियनि तरफ़नि जे बादशाहनि ऐं उन जे तरफ़ रुग़बत कई त संदनि न्याणी उनखे ॾियनि, पर उन्हनि क़बूल कोन कयो। असांजी न्याणीअ जे तरफ़ रुग़बत कीअं कंदा?